पाकिस्तान ख़ासकिल इत्तेहाद कराची डिवीज़न जी गॾिजाणी मलीर में थी, जंहिंमें पाकिस्तान ख़ासकिल इत्तेहाद जे चेयरमैन सिराई नियाज़ ख़ासकिली ऐं वाइस चेयरमैन याकूब ख़ासकिली शिरकत कई। योम तासीस 23 मार्च ते भिटछा ते भरपूर तरीक़े सां मल्हाइण जो ऐलान कयो वियो। सॼी सिंध मां काफ़िला शिरकत कंदा। मक़ामी इलेक्शन जे हवाले सां हर यूनियन काउंसिल सतह ते मुख़्तलिफ़ बिरादरियुनि सां गॾियल तौर इलेक्शन में हिसो वठण जो ऐलान कयो वियो। गॾिजाणी में मलीर ज़िले जे उहिदेदारनि मोहम्मद ईसा ख़ासकिली, मिस्री ख़ासकिली, एजाज़ फारूक, ज़िले कोरंगी मां डॉक्टर ग़ुलाम हैदर, अली अकबर, अब्दुल मजीद, जॾहिं त निसार अहमद, सरवर ख़ासकिली, साबिक़ वाइस चेयरमैन रमज़ान ख़ासकिली ऐं अख्तर अली खां सवाइ वॾे अंग में कारकुननि शिरकत कई। उन मौक़े ते मरकज़ी चेयरमैन सिराई नियाज़ ख़ासकिली ख़िताब कंदे चयो त पंजों योम तासीस 23 मार्च भिटछा ते मल्हाए रहिया आहियूं। इन सिलसिले में सिंध जे समूरनि ज़िलनि जे उहिदेदारनि सां गॾिजाणियूं करे रहियो आहियां। मलीर ज़िलो हमेशह वांगुरु भरपूर तरीक़े सां शिरकत करे। उन चयो त मक़ामी चूंडुनि में मलीर जेकी बि कारकुन सियासी पार्टियुनि सां लाॻापियल आहिनि, उन पार्टी जे प्लेटफॉर्म तां इलेक्शन में हिसो वठी सघनि था ऐं पंहिंजो इलेक्शन सेल क़ाइमु कनि। उन मौक़े ते वाइस चेयरमैन याकूब ख़ासकिली चयो त मलीर हमेशह पुरजोश रहियो आहे। मलीर जा सभई माण्हू काफ़िलनि ऐं रैलियुनि जे शकिल में शिरकत कंदा। उन चयो त मक़ामी चूंडुनि जे हवाले सां मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि सां तालुक़ रखंदड़ सियासी कारकुननि पंहिंजे पार्टी अॻुवाननि खे चूंडुनि जे हवाले सां दरख़्वास्त जमा कराइनि। जिते नज़रअंदाज कयो वियो उते मुख़्तलिफ़ बिरादरियुनि सां गॾिजी इत्तेहाद क़ाइमु चूंडुनि में हिसो वठंदासीं। इन सिलसिले में मलीर इलेक्शन सेल क़ाइमु करण जो ऐलान करियां थो। उन मौक़े ते इलेक्शन जे हवाले सां पंहिंजूं तजवीज़ूं ॾिनियूं।